अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम सिर्फ यूट्यूब चैनल के प्रोग्राम सूरत हाल में अव्हांखे भलीकार। अॼु सूरत हाल में पंहिंजे सिंध सूबे जी ॻाल्हि कंदासीं, मुल्की लेवल जी ॻाल्हि कंदासीं, कुझु ॿाहिरियूं ख़बरूं बि आहिनि त ईअं सम्झो त इंटरनेशनल बि ॻाल्हि कंदासीं। ऐं उतां जे हिसाब सां हिकिड़ी सुठी ख़बर आहे, हिकिड़ी ख़राबु ख़बर आहे। सुठी ख़बर इहा आहे त पाकिस्तानी बिज़नेसमैन अली शिखाणी उन जेको ऐलान कयो हुयो शहीद नसरुल्लाह गॾाणी जे पोयरनि जे लाइ, बचनि जे लाइ, वालदा जे लाइ ऐं उनजी बेवा जे लाइ, उन कल्ह पैसा मोकिले ॾिना। अब्बास साहिबु जेको आहे JDC जो, उन जे थ्रू मोकिले ॾिना ऐं उहा चङो ख़ासो अमाउंट आहे, 1 करोड़ ऐं 8 लख रुपया। ऐं उन माण्हू जंहिं एतिरा पैसा मोकिलिया आहिनि उन खे बि असां जस ॾियूं था पिया। अॼु जे ज़माने में जिते हुकूमतूं ख़ामोश हुजनि उते हिकिड़ो सिंगल पर्सन एतिरा पैसा ॾिए, जंहिंजे थ्रू असां सम्झूं था त हिन वक़्तु जेके उनजा बचिड़ा आहिनि या उनजी वालदा आहे, उनजी वाइफ आहे, उनजो गुज़र बहितर थी वेंदो, मुआशी मसइलो रहे थो। ऐं उन हिकिड़ो सिस्टम बहितर इहो ठाहियो आहे त काल्ह DC घोटकीअ खे वठी आयो, उन्हनि सेविंग अकाउंट हिननि जो खोलायो आहे, उन्हनि जो वाइफ जो, ऐं उन में उन 90 लख रुपया जमा कराईंदा, जंहिं मंझां पर मंथ उनखे 1.5 लख रुपया मिलंदो रहंदो। मतलब चङी ख़ासी अमाउंट आहे जेका पर मंथ उनखे मिलंदी रहंदी। उनजो जेका विडो आहे उनखे, ऐं उनजी जेका वालदा आहे उनखे 10 लख रुपया अलॻि मिलिया आहिनि ऐं 8 लख रुपया ॿारनि खे अलॻि मिलिया आहिनि। अहिड़े क़िस्म जी असां हिकिड़ी तजवीज़ ॾिनी हुई त जेके पैसा अचनि था ॿाहिरां, माण्हू जेके कनि था पिया हेल्प, ऐं ज़ाहिर आहे इंसान दोस्त जेके माण्हू आहिनि उहे हेल्प अहिड़े हिसाब सां कंदा आहिनि पिया, त उन्हनि जो हिकिड़ो बहितर इस्तेमालु थिए, जेको असांखे नाज़िम जोखे जे टाइम ते न मिलियो हुयो। उन वक़्त में बि चङा ख़ासा पैसा आया हुया, पर पोइ जेके उनजा पोयर हूंदा आहिनि, जॾहिं मुफ़्तरिया पैसा ईंदा आहिनि त हेॾे होॾे थी वेंदा आहिनि। त इहा जेका असां तजवीज़ ॾिनी हुई इहा ॾिसी वठो। हींअर असां इहो चाहींदासीं उन्हनि सखी मर्दनि खे, उन्हनि साझाबंद माण्हुनि खे जेके दिली हमदर्दी सां गॾु माली हमदर्दी बि करणु चाहिनि था, त उन जी जेका बेवा आहे उन जो अकाउंट खोलियो वञे ऐं उन में उनजी फिक्स डिपॉज़िट में उनजे लाइ पैसा रखिया वञनि। ऐं हाणे जेका तव्हां ॾिठो त असां तजवीज़ ॾिनी, उन तहत ई कमु थियो आहे ऐं ॾाढो बहितर कमु थियो आहे। देखिए, हमने अली शेखानी साहब की जो अमानत थी, DC साहब और असिस्टेंट कमिश्नर साहब इनकी निगरानी में, इनकी बेवा को, शहीद की बेवा को 90 लाख रुपए और ये 10 लाख रुपए आपके लिए दिए, और बहन ये 90 लाख रुपए आपके लिए दिए। ये रकम बहुत छोटी सी है। ये DC साहब बैठे हैं, मोहम्मद अली साहब, DC साहब अगर इनका ये सेविंग में आप जमा करवा देते हैं, उनकी रहनुमाई करते हैं, तो बैंक कह रहा है हम इनको महीना 1.5 लाख रुपए देंगे। थियण तीअं खपे हा त इहो गवर्नमेंट ऑफ सिंध जंहिं वटि अरबें रुपयनि जा फंड आहिनि, उहो अहिड़े क़िस्म जो को ऐलान करे हा। ऐं इन्हनि जी जेके ॿारड़ा आहिनि, इवन जेका हिन जी वाइफ आहे, उन जे लाइ का हल्की फुल्की नौकिरी जो ऐलान करे हा, जेको पंहिंजे घरां न ॾियनि हा, न CM ॾिए हा, न को मिनिस्टर ॾिए हा, उहे वरी बि वञनि हा गवर्नमेंट जे टैक्सनि मञा, माना आवाम जे टैक्सनि मञा, पर आवाम जे टैक्सनि खे त पंहिंजे लाइ इस्तेमालु करिणो आहे न। हाणे त ॾिसो, ओपन आहे ॻाल्हि इहा त 900 अरब जी असां कल्ह ॻाल्हि कई हुई त 900 अरब सिहत खाते ते ख़र्च थिया हुया गुज़िरियल 5 सालनि में। कीअं थिया हुया अॼु ख़बर पई आहे। सिर्फ़ु सेक्रेटरी सिहत सिंध जो उन जे ऑफिस ते गुज़िरियल 2.5 महीननि में, माना जेके लास्ट 75 ॾींहं गुज़रिया आहिनि न, उन जे सिर्फ़ु ऑफिस ते 2 करोड़ ऐं 82 लख जो ख़र्चु ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें गाॾियुनि जो पेट्रोल आहे, जंहिंमें का रेनोवेशन थी आहे ऑफिस जी। ऐं तव्हां मुंहिंजा केतिरनि जो यकीनन सेक्रेटरी साहिबान जे ऑफिस में वञणु थींदो त उन्हनि खे ॾिसो अंदरि ऑफिस छा हूंदी आहे, पर उनखे वरी रिनोवेट कयो थो वञे पियो, बिल ठाहिनि था पिया जीअं पैसा मिली सघनि। 2 करोड़ 82 लख रुपया 2.5 महीननि में ख़र्चु थियो आहे। त पोइ ईअं ई 1500 अरब रुपया ईअं ई विया हूंदा हलिया, माण्हुनि ताईं, आम माण्हुनि ताईं भलाई कोन थी पहुचे। इन्हनि पैसनि खे ई तव्हां उते इस्तेमालु करे वठो हा, तमामु को ऐलान करे वठो हा। सिंध गवर्नमेंट जी ॻाल्हि था करियूं त शहीद नसरुल्लाह गॾाणी जे पोयरनि जे लाइ ऐलान करे वठो हा। हाणे बि तव्हांखे वक़्तु कोन वियो आहे। ऐं घटि में घटि हिननि जे ॿारनि खे 6 ॿार आहिनि, 2 नियाणियूं आहिनि ऐं 4 उनजा फर्ज़ंद आहिनि। उन्हनि खे तव्हां सेफ जे जेको तव्हां उन ग्रांट ॾियो पिया, त सेफ जे थ्रू उन्हनि खे तव्हां बहितर स्कूलनि में तव्हां एडमिट करायो, त इहे मुआशिरे जा ऐं पंहिंजे लाइ ऐं मुआशिरे जे लाइ हिकिड़ा बहितर फ़र्द साबित थियनि।
ज़ाहिर आहे इन्हनि जे जेको रत में नसुल लाइ गॾाइण जो इन्हनि जे मतिलबु अंदरि जिस्म में रत जेको आहे उन्हनि जो ई आहे, त इन्हनि में बहादुरी त हूंदी। हाणे इन खे बहादुरी खे तइलीम जे ज़ेवर सां आरास्ता करे त इहे माण्हू अॻिते असांखे कमु ॾींदा, असांजे मुआशिरे खे कमु ॾींदा, ऐं जॾहिं उन्हनि वटि हथियार हूंदो तइलीम जो अञा वधीक बहितर रहंदा। गवर्नमेंट ऑफ सिंध जे लाइ बि हिकिड़ी तजवीज़ आहे, जेकॾहिं हू करणु चाहे त करे, या वरी 2 करोड़ ऐं 82 लख रुपया 2.5 मिनट में ख़र्चु करे हिकिड़ो सेक्रेटरी। इहा आहे, इहो आहे असांजो। असांजे CM साहिबु चयो आहे त असांखे जेके ॿोॾ मुतासिरनि वारा हुया, जेके बारिशूं थियूं उन करे ॿोॾ आई हुई, उन जे घरनि खे जेके 21 लख घर असां चया त ठहंदा, उन में असांखे फंड 70 सैकड़ो मिली चुका आहिनि। 70 सैकड़ो फंड मिलनि माना तव्हां 15 लख घर ठाहे सघो था, उहा बि ॻाल्हि थो करे पियो। पर उहो चए थो अञा त 1 लख, पहिरीं हुन चयो पियो त असां एतिरा घर ठाहे चुका आहियूं। जेका अॼु जे अख़बार रिपोर्ट करे पई त 1 लख घर असां ठाहे चुका आहियूं, किथे आहिनि इहो कोन थो ॿुधाए पियो। बहरहाल 1 लख घर ठहिया आहिनि, ऐं ईंदड़ साल ताईं असां 15 लख घर ठाहे वेंदासीं। वॾी ॻाल्हि आहे, वॾी हाम आहे। उहा असांखे बानी PTI वारी हाम नज़र अचे थी पई, जेकॾहिं ठही वई त बहितर आहे, नज़र कोन थी अचे पई। 15 लख घर ठहणु हिकिड़े साल में, ऐं उन में वरी नियत लॻंदी आहे, ऑफिसरनि जी नियत इहा ई आहे जेका असां ॾिसूं था पिया। हाणे असां ॻाल्हि था करियूं त अमेरिका में असां हुननि जी शेखानी साहिब जी ॻाल्हि की, जो कैनेडियन आहे पाकिस्तानी। हाणे असां अमेरिका जी ॻाल्हि था कयूं। अमेरिका में T20 जी वर्ल्ड कप हले पियो, ऐं T20 में पाकिस्तान जी बहितर पोज़ीशन आहे। पाकिस्तानी क्रिकेट टीम तमामु बहितर परफॉर्मेंस कंदी रही आहे, ऐं उन परफॉर्मेंस जे करे बि असां थोरो परेशान पिया आहियूं। 92 वारी परफॉर्मेंस असांखे अञा ॻिची पियल आहे। सो कॾहिं कॾहिं मज़ाक में चवंदा आहिनि त वरी को वर्ल्ड कप केरु न खटी अचे, पर न, ईअं कोन्हे, मज़ाक जी ॻाल्हि हूंदी आहे। असां चाहियूं था त असांजी टीम बहितर परफॉर्मेंस ॾिए। पर कल्ह जेको कमु थियो आहे त USA जेका पहिरियों दफ़ो अमेरिका जी टीम जेका इन खे वॾे वर्ल्ड लेवल जी टूर्नामेंट में पहिरियों दफ़ो उन पार्टिसिपेट कयो आहे, उन पाकिस्तान खे सुपर ओवर में हाराए छॾियो आहे। ऐं सुपर ओवर कीअं हलायो? उन माण्हू हलायो जंहिं ते इल्ज़ाम हुयो त हिन पैसा वरिता हुया, ऐं ही पनंबरी में शामिलु थियो हुयो। पोइ हुनखे 5 साल उन फास्ट बॉलर खे आमिर उन खे हटायो वियो, वरी उन खणी आया। हाणे हींअर हुनजी एज अचे 35 जे लॻभॻि थी आहे, या 30+ आहे। हीअ बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। असांजे जेको BCCP जो चेयरमैन आहे, जेको असांजो इंटीरियर मिनिस्टर पिणु आहे, उन मथां वॾो सुवालु आहे। हू पंहिंजी टीम खे एसि ताईं पहुचायो आहे जो असां हाणे जेका जंहिंखे चऊं नौज़ाइदा टीम, उन जे हथां शिकस्त खाई वञूं। ॾिसो, टीम पाकिस्तान जी क्रिकेट टीम ते काफ़ी आङुरियूं खॼंदियूं आहिनि त उहा मख़सूस तबिके जी टीम आहे, मख़सूस इलाइक़नि जी टीम आहे। हिकिड़ी शइ त वाज़िह आहे त अॼु ताईं को बि सिंधी स्पीकिंग रांदीगर, मतिलबु वरी ॾुख जी ॻाल्हि आहे, पर सिंधी स्पीकिंग रांदीगर पाकिस्तान जी टीम में शामिलु कोन्हे का। जेकॾहिं असां हू जेको असांजो अची वियो हुयो क्रिकेटर साहिबु, पोइ वरी उनखे चयो त न, मां सिंधी स्पीकिंग न आहियां, उनखे जेकॾहिं छॾे ॾियूं, पर उन वीचारे खे खणनि कोन था पिया, ख़बर न छाजे करे। इहो सुवालु असांजे सिंध हुकूमत ते बचे थो पियो न। सिंध हुकूमत जॾहिं स्टेडियम एतिरा ठाहे थी पई, जेके अध में रहिया पिया आहिनि, ॿाहिराड़ी जे जेको टैलेंट आहे उनखे हंट छो नथी करे पई? उनखे पहिरीं त उनखे तलाश करे, उन खां पोइ उनजी प्रमोशन करे। पर उहे जेके अरबे रुपया कमाइनि था पिया, जेके अरबे रुपया ख़र्च था कनि पिया, इवन ऑफिसर, इवन MNAs, इवन मिनिस्टर, उहे इन पासे छो नथा अचनि पिया? रांदियुनि जे तरफ़ उन्हनि जो ध्यानु छो कोन आहे? जॾहिं तव्हां वटि पैसा आहिनि त तव्हां जेको नौजवान आहे 16 सालनि जो, 17 सालनि जो, 15 सालनि जो, उन्हनि जी प्रमोशन कयो, उन्हनि खे सुठा ॾियो, स्टेडियम ॾियो, ग्राउंड ॾियो, ऐं तव्हां डिस्ट्रिक्ट लेवल जी टीमूं ठाहियो। हाणे जीअं असां वटि PSL हले थी, पर PSL में इवन ॿिया आहिनि सभु, मुल्तान सुल्तान आहे, लाहौर कलंदर्स आहे, पिशावर ज़ल्मी आहे, कोयटा ग्लेडियर्स आहे, या कराची किंग्स आहे। इन में जेकॾहिं असां जेको सिंधी पैसे वारो सरमाएदार, भोतार जाम आहिनि असां वटि, भोतारनि जो कमु जेको आहे उहो ॾिसूं पिया, पर अहिड़ो को सिंध दोस्त माण्हू जीअं पहिरीं हूंदा हुआ, रांदीगरनि खे पंहिंजे ख़र्च ते पालींदा हुआ, ऐं उन्हनि जी तात थींदी हुई, ख़ासि तौर ते मल्हनि जे लाइ। ऐं लाड़ में त इहो आम हुयो, जेके मीर साहिबान हुया या जेके वॾा ज़मींदार हुया,
उहे पाण वटि हिकु या ॿ मल रखंदा हुआ, पोइ उन्हनि मलनि खे मलाखड़नि में वड़ाईंदा हुआ। हाणे मल त असां वटि जहिड़ो की नापीद थींदी वञे पई, पर जेकॾहिं हींअर बि सिंध हुकूमत ते त फ़र्ज़ु थो थिए पियो, पर उहे जेके जिन वटि पैसा आहिनि उहे पंहिंजो इहो बि शौक़ु छो नथा कनि? हिकिड़ो शौक़ु आहे न त हिकिड़ो ॿ रांदीगर ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजे लेवल ते टूर्नामेंटूं कराइनि ऐं उन्हनि खे उहे सभु फैसिलिटी ॾियनि जेके इंटरनेशनल रांदीगरनि खे मिलनि थियूं पियूं, ऐं पोइ उन्हनि घटि में घटि PSL में खणी अचनि त उहे नज़र अचनि, ऐं पोइ असां क्लेम करे सघूं त सिंधी रांदीगर खे सां ॿिए खां थिए थी ॿिए खे। पर हिकु दफ़ो त असां जेके पंहिंजा माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे बि त चऊं न, तव्हां वटि पैसा आहिनि, तव्हां आराम कयो था पिया, अलाए केॾा वॾा वॾियूं गाॾियूं, शिकारगाह, ॿाहिरनि माण्हुनि खे वठी अचे हिते तव्हां घुमायो फिरायो था पिया, सभु शइ कयो, पर तव्हां इहो कमु करे सघो था पिया। छो नाज़रीन, सूरत हाल त इहा ई आहे। हाणे ॾिसूं त असांजे इन्हनि असां तजवीज़ूं ॾेई सघूं था, असां छा था, या त असां तनक़ीद करे सघूं था या तजवीज़ूं ॾियूं था पिया। सो तनक़ीद ज़ाहिर बुरी लॻंदी हूंदी, पर जेकॾहिं तजवीज़ का बहितर आहे त उनखे ॾिसी वठिजो। जीअं असां तजवीज़ ॾिनी हुई त जेका शहीद नसरुल्लाह गॾाणी जी वाइफ आहे उनखे इन हिसाब सां हेल्प कयो। हाणे नसरुल्लाह गॾाणी जे वाइफ जे मथां बि ज़िम्मेवारी अचे थी पई त पंहिंजे 6 ई ॿारनि खे, 2 नियाणियूं ऐं 4 पुट, उन्हनि जी तइलीम बहितर करे। हाणे उनखे पैसनि जो मसइलो तक़रीबन हल थी वियो आहे, ऐं हू जेकॾहिं हू हाणे चाहे थी पई त हुन जा ॿार कंहिं बहितर पोज़ीशन ते पहुची ऐं पोइ पंहिंजे मुआशिरे जी, समाज जी, पंहिंजे सूबे जी ऐं पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कनि, ऐं उहो जेको नारो नसरुल्लाह गॾाणी ॾेई वियो आहे उनजी पोइवारी कनि। त हिन वक़्तु उन वटि इहो सुठो हिकिड़ो मौक़ो बि आहे त पंहिंजे ॿारनि जी पूरी बहितर नमूने सां पालना करे। सिंध हुकूमत सेफ जे थ्रू स्कॉलरशिप ॾियारे उन्हनि खे बहितर स्कूलनि में मोकिले। तइलीम खां सवाइ कुझु बि कोन्हे को। रांदि जी पोज़ीशन तव्हांखे ॿुधाईसीं त जेकॾहिं हिकिड़ो ई तबिको खेॾंदो रांदि, उन ते अलाए केतिरा हज़ारे सवें इल्ज़ाम लॻनि था पिया। ऐं असांजो जेको वज़ीर दाख़िला साहिबु आहे, जेको BCCP जो चेयरमैन पिणु आहे, उनखे बि जवाबु त ॾियणो खपे त हिकिड़ी नई टीम आहे USA जी, उहा तव्हांजी पुराणी टीम खे हाराए वञे त छा इहो त कोन्हे त असांजी क्रिकेट जी इहा ई पोज़ीशन बीहंदी जेका असांजी हॉकी जी थी वई आहे। कंहिं ज़माने में असांजी हॉकी जी लेवल हुई। असां सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदे जे जेके असां टैलेंट वारा माण्हू आहिनि उन्हनि खे ॿाहिरि हटायूं था पिया, ऐं जेके फ़ाइदे वारा असांजा आहिनि या जेके वेझा माण्हू आहिनि, ऐं क्रिकेट में तमामु घणो पैसो आहे न, त पोइ उहे जेके ताक़तवर माण्हू आहिनि, वॾी लेवल जा जेके आहिनि रांदीगर, उन्हनि खे आंदो वञे थो पियो, जंहिंखे असां चवंदा आहियूं नेपोटिज़म। अक़रबा परवरी जेसिताईं बंदि न थींदी त पोइ पोज़ीशन इहा ई रहंदी त असां जेकॾहिं हींअर अमेरिका खां हाराए विधो आहे त अॻिते हली असां थी सघे थो हॉलैंड खां बि हाराए विधो, नीदरलैंड जी टीम बि आहे। सो बहरहाल अञा पहिरीं मैच हुई, मायूसी न थियणु खपे, पर मायूसी थिए बि थी पई। अॼु जे प्रोग्राम में अव्हां सां इहे ई ॻाल्हियूं वंडियूंसीं, ऐं इन वंड जो असांखे तव्हां जवाबु ॾिजो। अव्हांखे असांजो प्रोग्राम जेकॾहिं बहितर लॻे त उनखे शेयर ज़रूरु कजो, फीडबैक ॾिजो। सब्सक्राइब करण जी बि तव्हांखे असां हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश करियूं था पिया, ऐं लाइक ज़रूरु कजो। अला भाई।